First Ultra HD web channel. पहिरीं डिसंबर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि ऐलानियल सकाफ़ती ॾींहं जी नवंदर वासियुनि पारां भरपूर आजियां सियासी समाजी इल्मी अदबी मज़हबी पोरियत तोड़े क़ौम परस्त धुरिन सिंधी सकाफ़त जो ॾींहुं हर साल जीअं हिन साल बि भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो आहे। नवंदर बसां पंजूदेरो में लाड़क फार्म हाउस ते शहरी ताज लाड़काणे जी मेज़बानी हेठि सकाफ़ती तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब खे शहरी ताज लाड़काणे जे सदर न्याज़ ज़बड़ो वहीद बेग लाड़ ऐं ॿियनि आजियाणो पेश कंदे चयो त सिंध जी सकाफ़त 5000 साल क़दीम ऐं शाहूकार आहे। पहिरीं डिसंबर ते हिकु सिंध हिकु सकाफ़त जे सिरे हेठि सकाफ़ती ॾींहं खे भरपूर नमूने मल्हाईंदासीं। सिंधी क़ौम खे पाण में नफ़रतूं ऐं विछा ख़तमु करे सिंध जी तरक़ी ऐं ख़ुशहालीअ लाइ गॾिजी जदोजहद करणु घुरिजे। तक़रीब में लाड़काणे जे सीनियर सहाफ़िन मुनवर हिंद हनीफ़ सुहाग कादिर जागीराणी अली गुरामाणी नवंदरो जे सहाफ़िन सलीम रज़ा सोलंकी रशीद अबड़ो कैमरामैन शरीफ भुट्टो जावेद जंजूटा ऐं ॿियनि खे सिंध जी सकाफ़त सूखड़ी अजरक उॾाया विया। सकाफ़ती तक़रीब में सूफ़ी फ़नकारनि सजण माहिरी सलीम रज़ा कुंबर एजाज़ खोड़ो न्याज़ लाशारी सिंध अमर जा गीत पेश करे महफ़िल खे जुमाए छॾियो। मेहरान स्काउट जी अब्दुर्रहमान सवाई ऐं संदसि ग्रुप टेबलो पेश कया। हुन मौक़े ते अहमद खान छुट्टो न्याज़ ज़बड़ो वहीद बेग लाड़िक गुलाम सरवर कुरैशी आमिर डहाणी इल्ताफ़ अंसारी निसार मुगेरी नज़ीर ख्वावड़ अब्दुल सत्तार ख्वावड़ मोहम्मद सातिक शेख लियाकत अली चन्ना इमदाद सुमरो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कैमरामैन अली रज़ा सां गॾु ख़ालिद करीम मंगरियो BTV न्यूज़ नवंदेरो। For more news and updates keep watching BTV News First Ultra HD web channel.